बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह लक़द जाअत रुसुलु रब्बिना बिल हक़्क़। अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व नबिय्यिना व शफ़ीअ ज़ुनूबिना व तबीब क़ुलूबिना हबीबिना व हबीब इलाहिल आलमीन मौलाना व मौला सक़लैन मिन जद्दिल हसनैन अबिल क़ासिम मुहम्मद व अला अहलि बैतिहिल अत्यबीनल अतहरीन वल्लअनतु दाइमतु अला अअदाइहिम अजमईन मिनल आन इला क़ियाम यौमिद्दीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहुल हकीम फ़ी महकम किताबिह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुरान हकीम में मालिक कायनात इंसान जे हिदायत लाइ जिन आयात करीमा जो ज़िक्र फरमायो उन्हनि आयतुनि में जॾहिं गौर था कयूं फ़िक्र था कयूं तो कुरान में असांखे ॿिनि क़िस्मनि जूं आयतूं नज़र थियूं अचनि। हिकिड़ियूं अहिड़ियूं आयतूं आहिनि जिन में अल्लाह साईं सिधो सिधो हुकुम थो करे कंहिं फ़ेल जे अंजाम ॾियण जो। अक़ीमुस्सलात, नमाज पढ़ो। आतुज़्ज़कात, ज़कात ॾियो। ये हुक्म तो करे त ही फेल मां अल्लाह के घुरबला मां चाहियां थो त तव्हां इंसान इहो अंजाम ॾियो। फेल तो घुरे। कम जी तलब अथसि। अच्छा, ये जो फेल घुरे थो असां खां त ही कम तव्हां कयो, मां अल्लाह चाहियां थो त इहो थिए, उन जी पाण खे ज़रूरत न अथसि। ईअं कोन्हे को त तव्हां ऐं असांखे जेको कमु चए थो ही कमु करे अचु त उन में को अल्लाह जो पंहिंजो ज़ाती मफ़ाद हुजे ऐं रब्बुल आलमीन जो को मक़ाम वॾो थींदो हुजे या का हैसियत वधंदी हुजे। न न न न चए तो छो जो मां तुंहिंजो ख़ालिक़ आहियां, मां तोखे पैदा कयो आहे। मुंहिंजे ख़िलक़त जे करे ज़रूरी आहे त ख़ालिक़ पंहिंजे मख़लूक़ सां प्यार कंदो आहे। मुंहिंजे इश्क जो नतीजो आहे त मां तुंहिंजो सुठो हशर ॾिसण थो चाहियां। इन करे चवां थो हे कम कर त उते ख्वार न थिए। अल्लाह साईं जो कोई मफ़ाद कोन्हे। अगर रब्बुल आलमीन पंहिंजे बंदे के तो चए त तू नमाज पढ़, वो जेकर नमाज न पढ़ंदो अल्लाह छा थींदो? अल्लाह जी हैसियत घटि थींदी छा? हो जंहिं 6000 साल उते सजदा कयसि उन हिकिड़ो चवण न वतसि त उन खे चई फ़ख़्रुज इन्नका रजीम वालैका लानती इला यौमिद्दीन। निकुर मुंहिंजे दरबार मां तू तड़ियल आहे, क़यामत ताईं शैतान तो ते मां अल्लाह जी लानत आहे। उन हिकिड़े खे जो कढी छॾी, भला उन एतिरी अल्लाह सां दुश्मनी कई आहे कि रब जी हैसियत घटी आहे छा? हुन जी हैसियत घटिजण बि न घुरिजे। जंहिंजे दर ते अलीअ जहिड़ा इमाम झुकिया पिया आहिनि उन जी हैसियत किथां थी घटिजे? हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे तुंहिंजे मुंहिंजे सजदनि जी? जंहिंजे साम्हूं सिज मोटाईंदड़ इमाम सजदा करे फ़ख़ुर कनि, उन अल्लाह खे मोली मदद ऐं सजदनि जी कहिड़ी ज़रूरत आहे?
मोहताजी कोने को। वल्लाहु हुवल गनियुल हमीद। कुरान हकीम में फरमाया तो यह खासियत है मा अल्लाह बेनियाज, इतरो बेनियाज आया, मां जरूरतुन खां इतरो पाक आया जो तू अॼु सॼी काइनात खां बेनियाज थी वञे त बि साह खणण में त मोहताज आनी। अगर तुझो साह न हले त तू इंसान घुमी कीअं सघंदे। अल्लाह तुझे मां तो वांगुरु ने साह खणण जो बि मोहताज कोन्हे, मुंहिंजे वजूद में ज़रूरत आहे ई कोन। जिनजे वजूद में ज़रूरत ई कोन्हे, गनी बेनियाज, काइनात का बेनियाज। अल्लाह अहल बैत जो मोहताज ना है। गलत बयानी थी दिया असांजे मेंबर तां जेके माण्हू ये विच बयान कंदा आहिनि। अल्लाह कंहिंजो बि मोहताज कोन्हे, अल्लाह फातिमा जे बाबे जो बि मोहताज कोन्हे। या मुरसल आज़म जी हस्ती आहे जेका हुन जी मोहताज आहे। हुन जो इरादो हूंदो त नबी बि हली सघंदो। बड़ो बेनियाज अल्लाह ने तुझे मुझे सजदन की जरूरत है। पूछो तो जे अकीमुस सलात, नमाज पढ़ो। छो तो चवे त नेक थी, छो तो चए तो खां बुरा अमल परे थियन। केड़ी तलब थसे जो जरे जरे ते तुझे मुझे एतरो चिंतो थसे जो हटा के निंड जा भी सदो दे त सुमण मल ऊंधो थी न सुमंदो कर, काबे दे मुंह करे सुमंदो कर। छो एतरी जरिए जरिए ते असांजी ते हसास आ। हता के तुझे मुझे घुमण ते भी निगाह तो रखे तो मस्जिद में वने तो सजो पैर पहरे अंदर कंदो कर, मस्जिद का निकरे तो सजो पैर पहरे बाहर कंदो कर। ए मालिक या जरिए जरिए ते एडी तवज्जो छो कयो वेठो आ त मां हल्ला भी तुझे मर्जी ते, उठा भी तुझे मर्जी ते, खावा भी तुझे मर्जी ते। पानी पी दे तो पहले बिस्मिल्लाह पढ़ंदो कर, मानी खा दे तो पहले बिस्मिल्लाह पढ़ंदो कर, हलाल जो लुकमो खाइंदो कर, हराम न कंदो कर। अल्लाह ने जरिए जरिए मुझे ते एडो जोर दे वेठो आ जे सब कम इन करे तो कराया त मां तो के महशर में 14 जे महफिल में विहारण तो चाहे पर इन करे तुझे जरिए जरिए ते नजर रखियो वेठो थेड़ा दे। जन्नत में उन्हनि जो पाड़ो न मिलंदा ई जेके मुंहिंजे अमर खां सवा चुरंदा ई ना। हुक्म तो करे अकीमुस सलात, नमाज पढ़। जी मौला बिस्मिल्लाह। ये जेके भी कुरान में वाजिबात हैं ऐं वरी जिन अमरन ऐं जिन कमन का रोके दो, ला तक़रबुज़ ज़िना, बदकिरदारी जे वेझो न वञो। असां वटि जेको अलमियो थियो उहो इहो थियो। असां यज़ीद ते सॼो ॾींहुं लानत कयूं था। यज़ीद लानती आहे, शक ई कोन्हे, पर यज़ीद इन्हे करे लानती हुयो या त यज़ीद माण्हू हुओ इन करे लानत कयूंसि? न, नाले सां असांजी काई हसासियत कोन्हे। कल इहो दुश्मन अहल बैत यज़ीद जे नाले सां हो, असां यज़ीद करे लानत पिया कयूं। अॼु को दुश्मन अहल बैत कंहिं ॿिए नाले सां हूंदो त असां हुनजो नालो खणी लानत कंदासीं। नालो मुहिम न आहे, मुहिम आहे उन इंसान जो किरदार। कुरान हकीम में पढ़ी ॾिसो, फिरौन जी घरवारी अल्लाह साईं सां जॾहिं गुफ़्तगू पई करे त मालिक काइनात खे हुनजी गुफ़्तगू एॾी वणी जो अल्लाह रब्बुल आलमीन हुनजो चयल जुमिलो कुरान जी आयत बणाए छॾी। फिरौन जी घरवारी, रब इब्न ली इंदक बैतन फिल जन्नह वनज्जनी मिन फिरौन व अमलिह। परवरदिगारा जन्नत में मुझे पाण वटि घर भी ठाहे रख, मुखे इन निभागे फिरौन का भी नजात दे ऐं इन फिरौन जे किरदार ऐं बुरन सिफ़तन का भी नजात दे। रुगो फिरौन का निजात मुहिम न आहे, फिरौन का निजात सौलड़ी आहे। अल्लाह फिरौन के मारे छॾे मिसाल।
अल्लाह से मिसाल के तौर पे ने वही नाज़िल करे तो तू फिरौन का तलाक वठने जे ज़ालिम ने जे ज़ौजियत मां निकरी वई नजात मिली वई मुहिम फिरौन नाए त फिरौन का नजात मिले मुहिम त फिरौन जो कुठन कमन का भी नजात मिले यजीद ते लानत करना सा मसलो हल को न थे यजीद त लानती आहे ही आहे मुहिम इवा त तो में यजीद वारो किरदार भी नजर न अचे सजो दी यजीद ते लानत करे ऐ हुसैन इब्न अली अलैहि सलाम ने जुमला फरमाए फासिकुन फाजिरुन शारबुल खम्र यजीद लानती ने करे जो शराबिया तू लानत सजो दी यजीद ते कर वरी पान शराब पी त हुसैन इब्न अली तो जो तुझे लानत जो तो फायदो ही कोने तुम्हें खुद यजीदी किरदार पे हुआ अकमल सैयद शहद अलैहि सलाम यजीद जो केड़ियों बुराइयों दुराइयों जिन जे करे इमाम हुसैन फरमाए तो मां इनन बुराइयों जे करे यजीद सा टक्कर तो खाइण वणा फासिक फाजिर शारिबुल खम्र मुलअन बिल फिस्क हरम हलाल अल्लाह व हलल हराम वस्तहल हराम अल्लाह छह सिफतूं इमाम हुसैन अलैहि वसल्लम मदीने मां निकरण वाला यजीद जो बुरियों गणायूं हैं उन जे मुकाबले में वरी पांच सिफतूं गणायूं तन वरी पांच सिफतूं गणाइण का पोइ था चवन मिसली ला युबायो मिसलहु मूं जहरो कदे भी यजीद जहड़े जी बैत न कदो मोला माना जा माना नालन जी जंगी कोने किरदार जी जंगा अगर यजीद जड़ियों के में बुराइयों हो जाने ए हुसैन इब्न अली जड़ियों के में चंगाइयों हो जाने तो मौला तो फरमाए क़यामत ताईं इनन बिनी जो जोड़ू कोने को मुझे दौर में यो यजीद जो मुआविया जो पुट तुझे दौर में थी सके तो कोई बेओ कमी न अचे जंहिंमें सब कम यजीद वारा हो जाने अगर तो हुसैनी होंदे तो उन जी कदे भी बैत को न करे सकत तो केड़ी छह सिफत हो यजीद जो बुराइयों फासिकुन यजीद जी पहली बुराई इहा ही त यजीद खुल्लम खुल्ला गुनाह कंदो शर्म हुई सी कोन गुनाहगार सब आहिनि मां भी गुनाहगार आहियां तहां भी गुनाहगार आहियो ब ऐब तहां में हूंदा उहे ज़ाहिर में मुंह में न हूंदा पर ब ऐब मुंह में वरी अहिड़ा हूंदा जेके तहां में न हूंदा मासूम कोई भी कोन्हे अगर इंसान का अकेलाइप में गुनाह थी वने तन्हाई में ऐबदार थी पियो यो उन इंसान है उन जे अल्लाह जो मामलो वनी वनी अकेलाइप में अल्लाह के गिड़गिड़ाए रब्बुल आलमीन जे दरवाजे ते वनी रोए रिंगे मालिक इंसान आया खता जो पुतलो आया थी जो तू रहीम तू करीम सैयदन जे सदके मुके माफ कर यो अल्लाह उन इंसान जो मामलो माफ थी वेंदो पर अल्लाह तो चे जेको पंहिंजो पटको पाण रोले ए मुआशरे में मानन जे सामू चौकन बाजारन ते भी बदकिरदारी करे कोई ने के पंहिंजी इज्जत जो ख्याल ना है तो मां अल्लाह वरी छो पचाइंदो अचा यो खराब इंसान यो खराब एकड़ो चोरा रात जो चोरी करे दो बेटो वनी ने गरीब गुरबे मिस्किन वाले जो कहीं को माल काए वयो कहीं का मोटरसाइकिल फुरे वियो वयो वनी दी बिन में पछताई रुनो रिंगियो अल्लाह जे दरगाह में वनी रड़ियों कहीं मालिक बस खता थी वई वो ऐब भी मोटाए दिनई फलाने जंजी शय हुई कहीं भी तरीके दा पुजराए छडे अल्लाह थी सके तो माफ करे छडे पर एकड़ो जो गुंडागर्दी करे वरी होटल ते वेही ए मानन में शपर के वट दई दो चाहे तो यो फलाने के कल खला मां आया मां अल्लाह तो जे दी का वठी इन पांजे ऐब के पान जाहिर कंदे उन दी का मां तो के जलील करण शुरू कर दो ये खराबा ये खतरनाक शराबी इंसान जे लाए जेका एडी वडी कुरान में मजम्मत है अहल बैत जे रवायतन में मजम्मत है वो इने करे ना है शराबी शराबिया ना शराबी गुनाहगार आए बया गुनाह बिन में भी है शराबी जी मजम्मत ने करे जो है निभागो अकेलो घट पेंदो आ डे जणा गडजी पेंदा है अल्लाह तो चाहिए फिस्को तू अकेलो वनी मरनी दहन में गुनाह तो करे जनी पंजे आबरू जो ख्याल न थई त मां तुजी आबरू काथे पचाए सकत यो एकड़ो मानो मुआशरे में घर में खामोशी में गुस्से में एक जबान ता गाल निकली वई गार दई छड़ी सिंधी में दई छड़ी पछताई गलत क्यों
हिकिड़ो माण्हू आहे जेको चौक ते बि गारियूं थो ॾे, अलाह तो चए हिन खे माफ़ न कंदुमि। छो? चई इहो फासिक आहे, हिन में शर्म ई कोन्हे, इहो खुलम खुला गुनाह थो कंदो वते, न पंहिंजे आबरूअ जो ख़्याल अथसि, न मुंहिंजे रुबूबियत खां थो टिजे पियो। फासिक जी इस्लाम में गुंजाइश न आहे। इन करे उन्हनि गुनाहनि खां बचो जेके गुनाह महफ़िलुनि में था थियनि। न ॻाल्हायो अहिड़ो को लफ़्ज़ जेको अलाह खे न वणंदड़ हुजे ऐं तव्हां वेही महफ़िल में ॾाढा ईअं मुड़ुस माण्हू थी ॻाल्हायो, मां अहिड़ो आहियां, नथो वणे अलाह खे, ख़्वार कंदो अलाह। न ॾियो अलाह ऐलान मजमन में गारियूं। इन्हनि गुनाहनि मंझां जेके अलहनी गुनाह आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो एॾो वॾो गंदो गुनाह जंहिंमें असांजे ॿारनि खां वठी पोड़नि ताईं 70 साल जा ॾिसां थो अची ॾाड़ीअ वारा, इहे सभु बि उन गुनाह में शामिल आहिनि ऐं कंहिंजी तवजो बि कोन्हे का। मिसाल जे तौर ते होटल ते वेही ऐं इंडिया जूं गंदियूं फिल्मूं ॾिसणु। हिकिड़ो माण्हू राति जो वेही मोबाइल ते थो ॾिसे, गुनाहगार इहो बि आहे। पर थी सघे थो सुबुह ते ख़्याल अचे त अलाह ताईं माफ़ करे छॾे। हिकिड़ो 100 माण्हू में वेही पटाकू हणी ड्राड़ हणी वरी ॿिए ॾींहं ते ॿुधाए बि थो अलाह हीअ फिल्म पई हलाई। अलाह तुंहिंजे ख्वार कंदो मैं, तोखे शर्म ई कोन्हे त 100 माण्हूअ में तूं वेठो गुनाह थो करे ऐं ख़्याल बि नथो अचे त अलाह बि ॾिसे थो वेठो। ख़तरनाक आहे। फासिकुन यजीद सा सैयद शुहदा चंगे न करे जोटरी त यजीद अलनन गुनाह कंदो, ज़ाहिरन गुनाह कंदो। मुस्तफा जे मिंबर ते वेही कुतन सां खेॾंदो, मुस्तफा जे मिंबर ते वेही करे बांदरनि सां रांदियूं खेॾंदो, नबी मुरसल जे मिंबर ते वेही करे शराब पीअंदो। हुसैन बिन अली तो फरमायो जंग जे लायक आहे, इन सां हुसैन जो टकर, इन सां मुंहिंजो सुलह आहे ई कोन। फासिक फासिक। ऐं इस्लाम में फासिक जी ग़ीबत बि जायज़ आहे, गिला। शरीयत में ग़ीबत हराम आहे मोमिन जी, शरीयत मना थी करे त अगर कोई मोमिन आहे जेको पाण अलग गुनाह नथो कंदो वते उनजी ग़ीबत हराम आहे, ॿियो मोमिन उनजी गिला नथो करे सघे। अलाह साईं गिला जो ऐब माफ़ी नथो करे, पर जेको फासिक आहे शरीयत में इनजी गिला जायज़ आहे। मलक छो जायज़ आहे? चई जॾहिं पाण खे इज़त जो ख़्याल कोन्हे, पंहिंजो पटको पाण रोलींदो त वते जो तोड़िल तकड़ो फ़र्क़ पइजी वियो। खतरनाक जुर्म आहे इहो, फिस्क खतरनाक। इन खां बचो, अहिड़नि गुनाहनि खां बचो जेके गुनाह महफ़िलुनि में था थियनि, जेके ॿिनि माण्हुनि जे साम्हूं था थियनि, इन्हनि खां बचो। इहे माफ़ीअ जे लाइक़ु ई कोन्हनि। ॾाढी ॾुखी माफ़ी थी मिले अहिड़नि गुनाहनि जी जेके अलननि मुआशरे में था थियनि। अक़मल सैयद शुहदा अलैहिस्सलाम छा था फरमाइनि? यज़ीद जी पहिरीं बुराई कहिड़ी? रजुलन फासिकुन। यज़ीद फासिक हो, फाजिरुन, ज़ुल्म कंदो हो, अलनन ज़ुल्म कंदो हो, खुल्लम खुल्ला ज़ुल्म कंदो हो। ॾिसंदो हुयो त हिन इंसान जो हक़ आहे इज़त करणु, छो जो इहो इंसान हुन जे मिज़ाज जे मुताबिक़ न हो, इन करे वतंदो हो, पंहिंजनि छाड़तनि खां हुन इंसान जी ख़ुआरी कराईंदो हो। साॻियो मुआशरे असांजे में हले थो पियो। अॼु वॾेरो, अॼु ज़ालिम, अॼु डिक्टेटर छा थो करे? जेकॾहिं कंहिं शरीफ़ मिस्कीन हुन जो कमु कयो त वाह वाह, ऐं जेकॾहिं अलीअ वारे कंहिं चएसि त इहो कमु मां न कंदुमि, मूंखे हुसैन बिन अलीअ जी राह या इजाज़त नथी ॾे, ॿिए ॾींहं खां वठी उहो वीचारो पंहिंजी मुसीबतुनि जे लाइ तयारु थी वञे। अलाह त चई इहो फाजिर आहे। ऐं इन्हनि फाजिरनि खे ख़्यालु रखणु घुरिजे त वक़्त जो इमाम जॾहिं ईंदो त इन्हनि फाजिरनि सां टकर खाईंदो। हक़ जा हिमायती थी रहो, ज़ुल्म जे पासे ॾे न बीहंदा कयो। शारिबुल खम्र, यजीद शराबी हो, मुलइनुम बिल फिस्क, यजीद अलल ऐलान गुनाह कंदो हो, हर्रम हलाल अल्लाह,
मुस्तफ़ा जे अल्लाह जे हलाल कयल शयुनि खे हुरमत जो फतवाऊं ॾींदो ऐं रब जिन खे हराम करे छॾियो उन्हनि खे हलाक करे पीअंदो वतंदो। हुन इमाम हुसैन छा थो फरमाए, नहनु अहलु बैत नबुव्वह व मौदिअ रिसाला व मुख़्तलिफ़ुल मलाइक। असां केरु आहियूं? असां नबुव्वत जा अहल बैत आहियूं। असां ते मलाइकनि जो नुज़ूल थो थिए, सुबुह शाम असांजे दर ते फ़रिश्ता था अचनि। पोइ हिकिड़े जा ताल्लुक ई ख़बासत ऐं नजासत सां हुजनि, हिकिड़े जा ताल्लुक ई अर्श मलकूत ऐं फ़रिश्तनि सां हुजनि। हुसैन इब्न अली तो चए न ॿिन्ही में ठाह मुमकिन ई कोन्हे, को जिन्सूं ई बदिलियल आहिनि, जिन्सूं ई बदिलियल। कॾहिं बाहि पाणीअ सां ठही चइजे त हिननि ॿिन्ही खे गॾु विहारियो, हुते बाहि बि भरे हुते पाणी बि हुजे, न कोन थी सघंदो। छो? जी जिन्सूं तब्दील आहिनि। बाहि जे वजूद में हरारत आहे, पाणीअ जे वजूद में थधि आहे, पाणी ईंदो त बाहि विसंदी, जिन्सूं तब्दील। अहिड़ी तरह अॼु जे दौर में बि हुसैनी जिन्स अलॻि आहे, बदकिरदारीअ जी जिन्स ई अलॻि आहे, न जुड़ंदा इहे ॿई पाण, मुमकिन ई कोन्हे। अर्ज़ पई किथे किथे अल्लाह से हुक्म थो फरमाए त ही अमल अंजाम दे। नमाज़ पढ़, पढ़ माना पढ़, पढ़ माना ईअं न त मिड़ई मां महिरबानी कर भला जेकॾहिं मूड थिए ई त पढ़, न पढ़ माना पढ़। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जिन शयुनि खां तव्हां ऐं असां लज़त न वरिती आहे, मज़ो न वरितो आहे। जिन शयुनि तव्हां असांखे मज़ो ॾिनो आहे असां उन्हनि जे कॾहिं डुकंदा था वठूं, डुक ओ घर खपाइणो पए त बि उनजे कॾहिं था फिरूं, छो जो लज़त वठी ॾिसी आहे। मिसाल जे तौर ते कंहिंखे मोटरसाइकिलनि जो कारोबार लज़त ॾे, हल किश्तनि ते हलाए मोटरसाइकिल, 54,000 में वठी आहे, 55,000 में वठी आहे, 60 में वठी आहे, अॼु जे दौर में 70 में महांगी थी वई आहे, 70 में वठी आहे, हल त किश्तनि ते ₹1,00,000 में ॾे। इन मज़ो वठी ॾिठो आहे न 30,000 रुपए जो, पोइ हिनखे घर खपाइणो पवंदो, घर खपाईंदो, मोटरसाइकिलनि जो कारोबार कंदो, छो जो लज़त वठी अथई न। पर आका मौला सैयद साजिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो दुआऊं पढ़ी ॾिसो, मौला जन दुनिया जी कंहिं शइ जी कॾहिं अलाह खां घुर न कई। रब्बे अल्लाहुम्मा अज़िक़नी हलावत ज़िक्रिक, परवरदिगारा मूंखे पंहिंजे ज़िक्र करण जी लज़त चखाए। जॾहिं मज़ो अची वेंदो त पोइ मां मुसले तां उथंदुमि छाजे लाइ। असां इहा लज़त अलाह खां घुरूं ई कोन था। असां इन्हनि शयुनि जो मज़ो रब खां कॾहिं पिनियो ई कोन्हे। मजलिस बि सारे सवाब जी आहे, मरणो बि हर कंहिंखे आहे। ऐं इत्तिफ़ाक़न काइनात जो इहो अकेली यकीन वारी शइ आहे मौत, जिते सभिनी खे यकीन आहे त मरणो आहे, पर पोइ बि हिन ॾे तवजो कंहिं जीअ ई कोन्हे का। सभिनी खे यकीन आहे त मरणो आहे, तवजो कंहिं जी। हर मरंदड़ तहां ऐं मूंखे पैगाम ॾेई थो वञे, तयारी वठ, अॼु मां थो वञे, सुबुह तोखे अचणो अथई। हुकुम थो करे, कुझु आयतूं अहिड़ियूं आहिनि क़ुरान जूं जिन में अल्लाह चए थो हीउ कमु खपे, ऐं कुझु आयतूं अहिड़ियूं आहिनि जिन में मना थो करे त हीउ कमु न घुरिजे, तूं हिन खां पासे ते थी वञ। किन जाइन ते वरी हुक्म नथो करे, किन जाइन ते हस्तियुनि जो ज़िक्र थो करे, किन जाइन ते शख़्सियतूं थो ॿुधाए। चए थो हीअ शख़्सियत मां ॿुधायां थो, बसि मां तोखां घुर इहा थो कयां त इन जो पोइ लॻु थी पियो, जाॾे वणेसि ओॾे वठी हलाए। उन्हनि शख़्सियतुनि में अज़ीम हस्ती आहे फातिमा जे बाबे जी। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। मुरसल आज़म जी ज़िंदगी मां तोखे आइडियल ऐं नमूने अमल बणाए ॾिनी आहे। पाण नबीअ जे हवाले कर, जॾहिं मुंहिंजो मोहम्मद वठी हलई, चूंचरा खां बग़ैर हलियो वञो, ओॾ ई कामयाबी आहे, ओॾ ई कामयाबी। ही उम्मत में अॼु दर्द छाजे लाइ आहे? दर्द इन करे जो उम्मत फातिमा जे बाबे जो नक्शे कदम छॾे ॾिनो।
मुरसल आजम सैन खदीजा जो टोटल माल इस्लाम ते खपाए शब अबी तालिब जे सख्तन में पेटन ते बुखन का वनी पत्थर बधी पंहिंजे पोइ लगन के सेखारियो त हकीकत ही अथव त तहां के माल जे कढ नाहे वञणो, तहां के कुर्बानियूं ॾेई करे दीन जे कढ वञणो आहे। नबीअ जे अख ॿुटण खां पोइ साईं जिन खे इते पुॼायो उहे सभु साईं वारो दीन छॾे टोटल माल जे कढ वञिबो आहे। ऐं जिते भी मुसलमाननि माल जो पीछो कयो आहे उते अल्लाह शिकस्त ॾेखारी था। कुरान पढ़ी ॾिसो, उहद जे मैदान में शिकस्त छो कादन? नबी भी बीठो पाण सरदार, वो मुसलमाननि उहद जे जंग में शिकस्त छो कादी? जे सरदार हो जेको 50 माण्हू त मथे करे बिहारियो हो, उन्हनि खे जुमिलो चयो ऐं क़ुरान थो चए त असां खटूं या हारायूं, तव्हां खे इहा जाइ नाहे छॾणी। जॾहिं अमीरुल मोमिनीन जी तलवार हली ऐं कुफ्र जा जर्नल टुटा ऐं भॻा के मारिजी विया, जॾहिं इन्हनि ॾिठो हाणे काफ़िर भॼी विया, मैदान वांदो थी वियो आहे, त हे तां डोड़ी आया सभु माल खाइण जे लाइ, के काफ़िरनि जा घोड़ा, के काफ़िरनि जूं ज़रहूं, के काफ़िरनि जो कहिड़ो, हेॾा हिननि मोटी अचे पोयां हमिलो कयो, खटियल जंग हारायनि। छाजे करे? अगरि इहे मोहम्मद जी पैरोकारीअ में बीही रहना त कॾहिं बि उहद में शिकस्त न खाइना। पर दुनिया फातिमा जे बाबे जो नक्शे कदम छॾे वरी दुनिया जे कढ लॻा। मुरसल आज़म पंहिंजे हयातीअ में नमूने अमल बणिजी ॾेखारे थो त जॾहिं मुंहिंजी धीउ थी अचे त मां भरी महफ़िल में उथी बीही थो रहां, मां थो चवां त इहा सैयदतुन निसाइल आलमीन आहे। पोइ जॾहिं फातिमा जे बाबे जो नक्शे कदम हुसैन जे अम्मा जे अचण ते उथी बीहण त उन बीबीअ खे दरबार में बिहारे ऐं यको टाइम गुफ्तगू कराइण, इहो मोहम्मद जो नक्शे कदम न हुयो। हटी वई उम्मत उन नक्शे कदम खां। जिन हसनैन के मुबाहिले जे मैदान में मुरसल आज़म पंहिंजे हथ सां वठी ऐं उते अल्लाह जे लम यलिद हुजण जो गवाह बणायो त हो ईसाई था चवनि त ईसा अल्लाह जो पुटु आहे, असां त चऊं त अल्लाह खे पुटु थींदो ई कोन्हे को, अल्लाह लम यलिद वलम यूलद। अचे मां मोहम्मद जे सिदाकत जा गवाह बणिजी। पोइ जेके हसनैन अल्लाह जे सिदाकत ते गवाही ॾियण विया हुआ, उन्हनि खे अल्लाह त मोबाइल में कोन चयो तव्हां ॿार आहियो, पर ओड़नि सिद्दीक़नि खे माउ जे गवाहीअ लाइ अगरि हाकिम चए तव्हां ॿार आहियो, तव्हांजी गवाही क़बूल न आहे, त इहो उम्मत मोहम्मद जे नक्शे कदम तां फिरी वई। ज़ुल्म इन करे छा, हिफ़ाइल इन करे छा। जंहिं अमीरुल मोमिनीन जे हस्तीअ खे गदीर जे मैदान में हथ खणी मुरसल आज़म फरमाईंदो रहियो मन कुंत मौला फअलियुन मौला, जंहिंजो मां मौला उन जो अली मौला। नक्शे कदम नबीअ जो इहो हो त फातिमा जे बाबे जे अख ॿूटण खां पोइ सभु अलीअ जे दर ते अची ऐं वागू अलीअ जे हवाले कंदा है, दीन खुदा है तो है फातिमा जे बाबे जो ऐलान। लेकिन उन अलीअ खे मदीने में एतिरो ग़रीब करे छॾियनि जो उन जो कोई साथी ई न बचाया। उम्मत फिरी वई फातिमा जे बाबे जे नक्शे कदम तां। दर्द अॼु बि कॾहिं था ॾिसनि। अल्लाह तो फरमाए मां तोखे नमूने अमल जे तौर ते मुरसल आज़म जी हयाती थो ॾियां। असांखे हैरत थी थिए, माण्हुनि फातिमा जे बाबे जे नक्शे कदम मां छा छा खयो। ॾिसो था मुसलमाननि जी लिबास ॾिसो, ड्रेसूं ॾिसो, ही बटन कोन था हणाइनि। अॼुकल्ह रवाज थींदो थो वञे जो का थो माना वॾियुनि आस्तीनुनि जो बिना कफ जे। ऐं हे छा आहे? चई नबी साईं जी सुन्नत आहे। चोलनि जी दामन हेठां चौरस गोलाई ख़तम थींदी थी वञे मुसलमाननि में। हे छा आहे? चई नबी साईं जी सुन्नत आहे। बुर्श रखणो आहे माना खीसे में ॾंदण, उहो बि कोशिशि करे खपड़ जी पाड़ जो वठणो आहे, आम भी न। अरे खपड़ जी पाड़ जी सरदार जी सुन्नत है, नबी साईं खपड़ जी पाड़ जो ॾंदड़ ॾींदा मदीने में था घुराइनि। माना तव्हां फातिमा जे बाबे जी ज़िंदगीअ में नमूने अमल मां ॾंदण बि यादि करे वियो, कपिड़नि जूं डिज़ाइनूं बि यादि करे वियो, ऐं हे अहिड़ो कॉलर बि यादि करे वियो, जुतनि जा नमूना बि यादि करे वियो। उन फातिमा जे बाबे जी सीरत मां तव्हांखे अहल बैत सां नबीअ जो हलणु यादि ई कोन्हे त हसनैन सां कीअं हलंदो, ज़हरा सां कीअं हलंदो, अली खे कीअं बयानु कंदो। इहो चाहे जेको चौपल नबीअ जी यादि कयूं वेठो आहे, उन खां इहा ॻाल्हि ई विसरी वई त
करे नबूवत ते हुसैन के कच्छ में खणी विहारी तो इन करे कोशिश कंदो आहे अहिड़ो इंसान तो बाबा कम जूं शयूं तो उहे खण जेके खण न खण तुंहिंजे लाइ नुक़सान टके जो ई न हुजे। कोई दंदड़ नबी जहिड़ो दंदड़ खयूं तो छा थी पियो कहिड़ो दीन खे फ़ाइदो। सब मुसलमान असां तव्हां अॼु गाड़ी कमीसूं हेड़ियूं पाए ऐं 84 जो दीन खे फ़ाइदो छा थींदो कुफर बदिलजी वेंदो। जे न ये सुन्नतूं बि कम जूं पर इन सुन्नतुनि जो तालुक़ तुंहिंजे ज़ात सां आहे लेकिन वो जो अहल बैत के छड़ियो थे उन जो ताल्लुक तुझे ज़ात सां रुगो ना है। अहल बैत जो इज्जत जो ताल्लुक इस्लाम जे इज्जत सां है। उन्हनि रहबरनि जे हथ में वाबू दे दीन जो त तोखे ख़बर पए त यज़ीदन खे ललकारबो कीअं आहे। फातिमा जे बाबे जी सीरत तां असां जे लाइ मुहिम इहो ई नमूने अमल आहे। इहा ई आइडियल ज़िंदगी आहे इंसान जे आख़िरत जे कामयाबीअ जी ज़मानत बि फातिमा जे बाबे जी ज़िंदगी आहे। अॼु ॾींहुं कंहिं सहाबी हेॾनि वॾनि इज़त वारा सहाबी पेश करे था कनि सहाबियुनि खे त सहाबी अहिड़ा सहाबी अहिड़ा सहाबी अहिड़ा बिल्कुलु सहाबी अहिड़ा बिल्कुलु सहाबी अहिड़ा पर अॼु ॾींहुं ताईं कोई इन शइ जो क़ाइल आहे त कंहिं सहाबीअ जे लाइ बि क़ब्र में सुवालु थींदो त फलाणे खे मञई या फलाणे खे न मञई। के मुसलमान अॼु ॾींहुं इहा दावा कई आहे त मुनकर नकीर जो पुछंदा सघूं त हज़रत अबू बकर खे मञियो या न मञियो आई पोइ जंहिंजे लाइ क़ब्र में सुवाल ई कोन्हे उन ते हंगामो थियो आहे। लेकिन आका मौला मुरसल आज़म सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत में था लिखन सलवात पढ़ो साईं अचर मां जुमलो पोतो पढ़ा इबादत समझी बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। सहाबी नबी जा कमाल जा सलमान अबू ज़र मीसम अम्बार अल्लाह केड़ा अज़ीम साहब पर असां जो नज़रियो ना है तो क़ब्र में कंहिं सहाबी लाइ सवाल थींदो है फलाणे खे मञियो आई त क़ब्र छुटंदई जे फलाणे दा इज़्ज़त ऐं उन दा इश्क न आई त तुंहिंजी क़ब्र न छुटंदी। कोई मुसलमान मूंखे कसम खणी इहा ॻाल्हि ॿुधाईंदो त हज़रत अबू बकर लाइ सवाल थींदो हज़रत उमर लाइ सवाल थींदो क़ब्र में त जेकॾहिं तो ॿिए ख़लीफ़े खे न मञियो त तूं हल जहन्नम में न इनका भी गाल करे दीन में। पर फातिमा जे बाबे जी सीरत छा थी ॿुधाए चवंदा जॾहिं अली अमीर जे अम्मा के मुरसल आज़म दफ़न करण आया गौर कजो केवला हुसैन फातिमा बिनत असद के अली अमीर जे अम्मा के नबी मुरसल पाण दफ़न करण आया। अजीब एहतमाम आहे अली अमीरुल मोमिनीन अलैहि सलाम जे अम्मा जे जनाज़े के खणी हणण महल मुस्तफ़ा जो अज़ीम एहतमाम आहे। मुअर्रिख़ान एतिरे हद ताईं जुमला लिखिया आहिनि त फातिमा जे बाबे जी उन ॾींहुं हलत जो अंदाज़ ई बदिलियल हो। नबी मुरसल उन ॾींहुं केॾी वक़्तु हीअं पिया फिरनि केॾी वक़्तु हीअं पिया हलनि केॾी वक़्तु हिकु क़दम पिया रखनि त हिक ते पिया हलनि वरी सॼो पिया रखनि त खॿे ते पिया हलनि माना जीअं सिधो इंसान हलंदो आहे ईअं हलनि ई न पिया। साहिबनि सवाल कयो या रसूल अल्लाह हीउ कहिड़ो तव्हांजो तरीक़ेकार आहे अॼु हलण जो कॾहिं खॿे था हलिया वञो कॾहिं सॼे था हलिया वञो कॾहिं खॿो क़दम था रखो कॾहिं सॼो क़दम था रखो कॾहिं हिक क़दम ते था हलो तव्हां कॾहिं ईअं त जनाज़नि में हलिया ई न आहियो ख़बर अथव मुरसल आज़म जुमलो छा फरमायो नबी आदम साहिबनि खे चयो मां छा कयां अलीअ जे अम्मा जे जनाज़े में अॼु अर्श तां फ़रिश्ता एतिरा लथा आहिनि जो मां मोहम्मद खे सिधे क़दम रखण जी जाइ कोन थी लभे भई। अॼु सॼो अर्श ज़मीन ते आहे तव्हां नथा ॾिसो फ़रिश्ता मां मोहम्मद जी अखि ॾिसे थी पई। इन करे मां क़दम बचाईंदो तो हलां त कंहिं फ़रिश्ते खे फातिमा जे बाबे जे क़दम मां का अज़ियत न पुॼी पवे। जंहिं बीबीअ जे जनाज़े में ईअं अर्श जो मलकूत लथल हो अजीब रवायतूं न इन साइण के क़ब्र में लाहिण खां अॻु मुरसल आज़म पाण क़ब्र में लही सुता आहिनि। खॿे पासो बदिलायो अथनि सॼे पासो बदिलायो अथनि सख़्तु कनकिरियूं पाण उतां खणी साफ़ कयो अथनि। जंहिं क़ब्र में मुरसल आज़म सुम्हे उते अज़ाब छाजो
वरी निकता हैं बाहर त पंहिंजी अबा मुबारक खणी अली अमीर जे अम्मा जे जनाज़े के वेढ़ो तन। ये एडा एहतमाम थी गया ना, माने ये टोटल एहतमाम दलील होया ना त कमाल जी मस्तूर पई वने। पर उन जे बावजूद जुमलो बुधो, जरे अली अमीर जे अम्मा के लाथन कब्र में त मुरसल आदम मथन का वेठा सेरांदी का कब्र जे। अचानक अल्लाह के हबीब जे ज़बान मुबारक ता जुमला निकता, वलदुका अली ला अकील वला जाफर वलदुका अली। तुझे पुट रुगो अली, तुझे पुट रुगो अली, तुझे पुट जाफर ने, तुझे पुट अकील ने, रुगो अली। साहब पूछे यार रसूल छा जो चे मुनकिरो नकीर आया। हसनैन जे दादी का जे सवाल कयन, अली जे अम्मा का जे सवाल कयन, मन रब का जवाब ॾिनई, मन नबी का जवाब ॾिनई, मन किताब का तुझो किताब कड़ो आहे, तुझो नबी कड़ो आहे, तुझो दीन कड़ो आहे, तुझो क़िबलो कड़ो आहे, तुझो फलाण कड़ो आहे, ये सब जवाब ॾींदी वई बीबी। जॾहिं आख़िर में पुछने से मन इमाम कह त मुंहिंजी अकाज़ादी मौला रसूलुल्लाह दा फरमाए त मुंहिंजी अम्मा अबू तालिब जी घरवारी इते सोचे पई त हाणे मां पंहिंजे पुट जो नालो मां कीअं खणी चवां त मुंहिंजो पुट इमाम आहे। त उते रसूलुल्लाह तो चयो, मां चयोमांसि वलदुका अली वलदुका अली। जॾहिं इमामत जो सुवाल आयो थी त इन्हनि खे रुगो पंहिंजे पुट अलीअ जो नालो ॿुधाइजां, तोड़जे तुंहिंजा टे पुट ॿिया बि आहिनि, पर अकील जो नालो न खणिजा, जाफर जो नालो न खणिजा, रुगो अलीअ जो नालो खणिजा। पोइ जॾहिं असां अबू तालिब जे लाल मां अलीअ जे बराबरि अबू तालिब जा पुट कोन था सम्झो त तूं वरी झेड़ो कंहिं ते कंदो वठे, जंहिंजे लाइ क़ब्र में सुवाल ई कोन्हे को। वलदुका अली क़ब्र तॾहिं छुटंदई जॾहिं ज़बान अलीअ ते हिरियल हूंदई, न त ख़बर कोन थी छुटे, ख़बर कोन थी। इहा है सीरत नबी, इहो फातिमा जे बाबे जो उसवा ऐं नमूने अमल हुजा। जॾहिं मुरसल आदम अली अमीर जे अम्मा के तो चए त अली चवण खां सवाइ क़ब्र कोन थी छुटे, वो उन नमूने अमल के विसारे तहां कंहिंजे कढ डुकंदा था वठो पिया। दर्द सब इहे जंहिं धीउ जे ॼमण ते मुरसल आज़म हथनि ते खणी ऐं उन न्याणीअ जो नालो रखे ज़ैनब, त हीअ अलीअ जहिड़े बाबे जी बि ज़ीनत है। त उन फातिमा बाबे जी सीरत इहा आई त काइनात इन खे इहो ई सम्झे हा त अलीअ जहिड़े इमाम जी बि ज़ीनत। पर दुनिया फातिमा जे बाबे जे नक्शे कदम तां हट पई। ऐं यादि रखो मुंहिंजो आख़िरी जुमिलो साईं अची वियो, जेको हटंदो ज़लील थींदो। तय आहे इहो अलाह जो निज़ाम कानून आहे। इन करे जो ख़ालिक़ काइनात इज़्ज़त लिकाई फातिमा जे बाबे जे नक्शे कदम में रखी आहे। जेको भी हटंदो ख्वार थींदो। इज़्ज़त उनखे मिलंदी जेको फातिमा जे बाबे जे नक्शे कदम ते पंहिंजे वजूद जे वुसअतुनि मुताबिक़ हलंदो। तहां ऐं असांखे लख एहसान आहिनि उन मालिक जा, एबदार आहियूं, गुनहगार आहियूं, पर घटि में घटि मुरसल आज़म जे इन सीरत ऐं उसवे अमल मां इहा हिकिड़ी शइ असांखे ॾिनी अथई त जीअं हू 14 सां प्यार कंदो हो, उहा झलक थोरी असांखे ॾिनी अथई त असां वटि बि मुस्तफ़ा जे धीउ जी इज़त उहो आहे जीअं बाबे वटि हुयसि। असां वटि बि हुसैन उहो ई असांजे वजूदनि जो सरदार आहे जीअं मुस्तफ़ा असांखे सरदार करे ॾेई वियो। तव्हां रवायत पढ़ी ॾिसो, सैन ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो जुमिलो आहे, अमा फीकुम मुस्लिम। जॾहिं कमल इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी करबला में शहादत पई थिए, सैन ख़ैमे खां निकिरी आयूं, हुन तले ज़ैनबी ते अची बीठियूं, त मुंहिंजे साईं हकल करे आवाज़ ॾिनो उमर बिन सअद खे, अमा फीकुम मुस्लिम। उमर बिन सअद, छा तव्हांजे लश्कर में हिकु बि मुस्लमान कोन्हे? युक़्तल इब्न रसूलिल्लाह व अंतुम तंज़ुरून। ज़हरा जो लाल इन बेदर्दीअ सां कुसजे तो तव्हां सभु ॾिसो था बीठा। बेहिसी बेहिसी बेहिसी
जॾहिं इंसान जा ज़मीर मुर्दा थी वञनि त जन्नत जे जवाननि जा सरदार ईअं बेग़ैरतनि जे हथनि मां कुसंदा आहिनि, माण्हू ॾिसंदा आहिनि बीठा बेहिसी। लेकिन अल्लाह तो जाने उन मज़लूम जे कुसजण अल्लाह जे अर्श खे लोॾे छॾियो। कॾहिं तजुर्बो थियो अथव कंहिं घरां निकिरो ऐं कंहिं पंहिंजे न्याणीअ खे रुगो एतिरो जुमिलो चई वञो, अम्मा अॼु मां वञा थो, मुंहिंजे मोटण जी पक न अथई घर। इहो कॾहिं तजुर्बो करे ॾिसो। ॾिसो धीअरूं पीअर छॾींदियूं न आहिनि, क़ुरान खणी ॾींदियूं आहिनि, बाबा अॼु मौत जो ख़तरो आहे, वञी छो थो। ईअं ई हिकिड़ी 4 सालनि जी धीउ हुई, उन जॾहिं पीउ खां सुवाल कयो या अबत अस्तस्लमत लिल मौत, बाबा तूं बि कुसजण थो वञे। मज़लूम रोई करे जुमिला चयसि, अम्मा जंहिंजा अकबर जहिड़ा पुट मारिजी वञनि, भला इहे बाबा जहिड़ा रही छा कंदा। वरी उन धीउ जो को रोइणु एॾो ॾुखियो लॻुसि, जॾहिं उन जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़िया त रोई करे जुमिलो चयसि, ला तबकी या सुकैना सयतुल बुकाक बअदी, अम्मा कुल काइनात रोए, तू न रो, मां तुंहिंजा ॻोढ़ा ॾिसी नथो सघां। वरी उन धीउ बि इहो जवाबु ॾिनो, बाबा जंहिंखां तो जहिड़ो बाबो विछड़े उहा धीउ न रोए त ॿियो छा करे। चई, अम्मा मूंखां पोइ रुॻो रोइणो ई रोइणो अथई। रोईंदी ई रही, जेसि ताईं वञी बाबे सां न मिली तेसि ताईं रोंदी ई रही। ये बधेरूं ॿिनि सहारनि ते कुझु ॾींहं ज़िंदगीअ जा कढी वयूं। हिकु मुरसल आज़म जी न्याणी, जॾहिं बाबे ॿुधायो सो मां दुनिया छॾण वारो आहियां, एतिरी रुनी सैयदा जो मुरसल आज़म के आथत ॾियणी पइजी वई। अम्मा हिकिड़ी बिशारत ॾियां। बाबा कहिड़ी? चई, अम्मा दुनिया में सभिनी खां पहिरियां जेका मूंसां अचे हस्ती मिलंदी उहा तुंहिंजी ज़ात हूंदी। त साइण मुंहिंजे जे दिलि खे आथत मिली त माना बाबे खां पोइ जल्दी मां बि बाबे सां वञी मिलंदमि। हीअ 4 सालनि जी न्याणी बि इन अंदाज़ में जेरी रही जो बाबे जाते बि सिर मिलियुसि आथत इहा पियो ॾेसि, सकीना तूं जल्द मूंसां मिलण वारी आहे। तॾहिं इहा धीउ दर्द सहंदी पई वञे। पर जाम जो जुमिला था लिखनि, आख़िरी जुमिलो मुंहिंजे मसाहिब जो, जॾहिं शाम जे ज़िंदान में बाबे जो सिर मिलियुसि, बाबे जे सिर खां सुवाल करणु शुरू कयईं। एतिरा तकड़ा सुवाल कयईं। इन साइण जा सुवाल तारीख़ अजीब लिखिया आहिनि। चवनि जॾहिं शाम ग़रीबा में घोड़ो मोटियो त इमाम हुसैन जे ज़ुलजना खां अहिड़ा सुवाल कयईं जो ज़ुलजना जो जिगर बर्दाश्त न करे सघियो। मासूमा खां पंहिंजी रस्सी तोड़ाए भॻो वञी ज़ुलजना वञी जंप ॾेई ऐं फुरात जे इन में गुम थी वियो। बीबीअ वटि जॾहिं आयो त बीबीअ हिनखे ॿाहुनि में ॻराटड़ियूं पाए ॻिचीअ में घोड़े खां अची सुवाल कयईं, या जवाद अबी हल सुखिया अबी अम कुतला अतशाना। बाबे जा घोड़ा मूंखे रुगो हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾे। जॾहिं मुंहिंजे बाबे खे मारनि पिया त पाणीअ डुक प्यारियो नहीं है, मुंहिंजो बाबो उञो मारे छॾनि। बाबे जा घोड़ा मुझे बाबे के छाव में लाहे आए या उस में लाहे आए। बाबे जा घोड़ा आखिरी टाइम ते मुझे बाबे जा हाल कहिड़ा ये रस्सी छिजाए ड्रोड़ियो। चई हुसैन जे धी जे सुवालनि जा जवाब मुंह में ॾियण जी ताक़त कोन्हे का। ऐं वरी जॾहिं सैयदा बाबे खां थी अचे ख़बर, ज़िंदान शाम में सुवाल शुरू कया, बाबा ये गले जो रगू कंहिं वढियो अथई? बाबा ये ॾाढ़ी खून में कंहिं मिलाई अथई? बाबा हे वारनि में मिट्टी कंहिं विधी अथई? बाबा मूंखे बचपन में यतीम कहिड़े करे छॾियो आहे। चवंदा इहे सुवाल कंदी आई जॾहिं लब मज़लूम जा धीउ जे लबनि सां मिलिया, ज़ैनुल आबिदीन जी दाह निकिती, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मुंहिंजी दिलि चवंदी आहे शायदि मज़लूम जो जिगर बि बर्दाश्त न करे सघियो त सकीना इहे सुवालनि जा जवाब केरु ॾे। धीउ मां तोखे पाण सां गॾु वतियो थो हला, अचु तूं हित राड़ खे छॾ हली जन्नत में मूंसां गॾु घर वसाएगा। وسيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون ألا لعنة الله على القوم الظالمين।